अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार आऊँ है मानवी थईम सबका पेश शामिल कंदासी हेडलाइंस। लाहौर हाई कोर्ट वफाकी घरू वज़ीर राणा सनावला CCPO लाहौर ऐं DIG ऑपरेशन्स खिलाफ केस दाख़िल करण जो फ़ैसिलो मुअत्तल करे छॾियो। लाहौर जी सेशन कोर्ट वफाकी घरू वज़ीर समेत ॿिनि खिलाफ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो हो। हाई कोर्ट कांस्टेबल जी दरख़्वास्त ते सेशन कोर्ट जो हुकुम मुअत्तल करे छॾियो। धुरियुनि खे नोटिस जारी, अदालत ईंदड़ ॿुधर ते धुरियुनि खे जवाब तलब करे वरितो। हुकूमत ने इलेक्शन एक्ट में तरमीमन जूं तैयारियूं मुकम्मल करे छॾियूं। पार्लियामेंट जो गडियल इजलास अॼु शाम 6 बजे थींदो। एजेंडा जारी, ज़रियन वाजिब इजलास में नैब तरमीमी बिल पेश कयो वेंदो। इलेक्शन एक्ट 2017 तरमीमी बिल मंजूरी लाइ पेश कयो वेंदो। ईंदड़ माली साल जो वफ़ाक़ी बजट सुभाणे पेश कई वेंदी। ईंदड़ माली साल लाइ बजट जो हुजम 9,500 अरब रुपयनि जो लॻभॻ हूंदो। वाध जी शरह 5% रखी वेंदी। हुकूमत बजट तजवीज़नि खे हथमी शक्ल ॾेई छॾी। IMF सां मसइला मशवरनि जो सिलसिलो जारी, सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं वधाइण जो तइ थी न सघियो। हुकूमत ईंदड़ माली साल जी बजट में आवाम ते अणसिधल टैक्सनि जो बार विझण जूं तैयारियूं करे छॾियूं। ज़रियन वाजिब बजट में ईंदड़ सां अणसिधा टैक्स उगाड़ण जी तजवीज़ ॾिनी वई आहे ऐं अणसिधल टैक्सनि में 1,048 अरब रुपया वाधो उगाड़ण जी सिफारिश कई वई आहे। ज़रियन वाजिब अणसिधल टैक्स उगाड़ण जो हदफ़ 4,695 अरब रुपया मुक़रर करण जी तजवीज़ ॾिनी वई आहे। सिधल टैक्स उगाड़ण जो हदफ़ 2,560 अरब रुपया मुक़रर करण जी सिफारिश कई वई आहे। हुकूमत शमसी तवानाई लाइ सोलर पैनल सस्ता करण ते गौर शुरू करे छॾियो। हुकूमत सोलर पैनल ते सादा 17% जनरल सेल्स टैक्स ख़त्म करण ऐं वापेदारनि खे आसान किस्तनि ते सोलर पैनल ॾियण जी तजवीज़ ते गौर शुरू करे छॾियो। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर जो चवणु आहे त ईंदड़ माली साल मां माहवार 200 यूनिट ताईं बिजली इस्तेमाल करण वारनि वापेदारनि जे लाइ बिजली महांगी न कई वेंदी। इंटरबैंक में डॉलर $1 महांगो। इंटरबैंक में मार्केट में डॉलर 201 रुपयनि जो थी वियो। स्टॉक मार्केट में तेज़ी 150 पॉइंट्स जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 43,722 पॉइंट्स जी सतह ते पहुची वियो। सुभाणे नैब जे अॻूणे चेयरमैन जो बि हिसाब थींदो। मुस्लिम लीग जूं चेयरमैन शहादत नवाज़ी चयो आहे त नैब खे ख़त्म करे मामला अॻिते वधाया वञनि। नैब जी हक़ीक़त इहा आहे त केसनि में कुझु बि न आहे। मुल्की मामलनि खे बहितर करण में वक़्तु लॻंदो आहे। अॼु सभिनी खे महिनत करे मामला हल करणा पवंदा। BJP अफ़गान पारां इस्लाम मुखालिफ़ गुस्ताखाना बयान साम्हूं अचण बाद आलमी दहशतगर्द तंज़ीम अलक़ाइदा नई दिल्ली समेत भारत जे वॾनि शहरनि में आपघाती हमले जी धमकी ॾेई छॾी। दहशतगर्द तंज़ीम हिकु ख़त में जारी पैगाम में चयो आहे त नई दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश ऐं गुजरात में आपघाती हमला करण लाइ तयारु आहिनि। भारतीय हुकूमत लाॻियल इख़्तियारनि खे आगाह कंदे हाई अलर्ट रहण जी हिदायत करे छॾी। क़ौम जी आज़ादी लाइ जंग विढ़ंदो रहंदड़ ज़िंदगी ऐं मौत लाइ थियती आहे। PTI जे चेयरमैन इमरान ख़ान ट्विटर ते जारी बयान में चयो आहे त सियासत पर चोरनि ऐं ग़ुलाम ख़िलाफ़ जिहाद करे रहिया आहिनि। जेसीं हू जीरो आहे, क़ौम जी आज़ादी जे जंग विढ़ंदो रहंदो।
कराची जे औरंगी टाउन वारे इलाइक़े में पुलिस सां मुक़ाबले में 3 ॾोहारी मारिजी विया। पुलिस एहलकार हिकु बार समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। औरंगी टाउन इकबाल टाउन थाणे जे हद में स्नैप चेकिंग ते बीठल एहलकारनि शकी मोटरसाइकिल सवारनि खे रोकण जी कोशिश कई त मोटरसाइकिल सवारनि फायरिंग करे ॾिनी। जवाबी फायरिंग में 3 जवाबदार मारिजी विया। ज़ख़्मी इलाज लाइ बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कया विया।